नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कोयटा में ख़बर ॾींदा हलूं त सेहत खाते मूजिब बलूचिस्तान में पोलियो वायरस जो एक नयो केस रिपोर्ट थियो। बलूचिस्तान के सेहत खाते तरफां चयो वियो आहे त किला अब्दुल्ला जे इलाइक़े गुलिस्तान में 16 महीने जे ॿार में वायरस जी सुञाणप थी है। मुतासिरा ॿार जे वालिदिन पंहिंजे ॿार खे पोलियो खां बचाव जा फुड़ा न पियारिया हुआ। नओं केस साम्हूं अचण खां पोइ बलूचिस्तान में हलंदड़ साल पोलियो सबब मुतासिर ॿारनि जो अंग पंजवीह थियो। 2 महीना अॻु बलूचिस्तान में पोलियो वायरस जा 2 केस साम्हूं आया हुआ। सेहत खाते मूजिब कोयटा जे इलाइक़े चितन टाउन में 4 सालनि जे ॿार में पोलियो जी तस्दीक थी, जॾहिं त पेशन जे तालुके बशूर में भी 15 महीने जे ॿार में पोलियो जी तस्दीक थी है। पाकिस्तान में हलंदड़ साल अञा ताईं रिपोर्ट थींदड़ पोलियो केसनि जो अंग 76 खां वधीक थी वियो, जॾहिं त गुज़िरियल साल 147 ॿारनि में पोलियो वायरस जी तस्दीक थी हुई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।